अॼु मां भगवान झूलेलाल जे अहिड़े मंदिर में आई आहियां जिते जे मंदिर पारां घणेई आर्थिक कमज़ोर सिंधी परिवारनि जा ॿार पढ़ी लिखी CA ऐं MBA करी वॾे उहिदे ते पुॼी विया आहिनि। जय श्री झूलेलाल। अॼु मां विजयवाड़ा में भगवान श्री झूलेलाल जे मंदिर में आई आहियां। हिन वॾे से झूलेलाल मंदिर जो सुहिणोपन ॾिसी ईअं थो लॻे ही मंदिर न बल्कि हिकु वॾी सी सोसाइटी आहे। हिते भगवान झूलेलाल जी वॾी सी मूर्ति सां गॾु भगवान शिव परिवार ऐं ॿिए देवी देवताउनि जी मूर्ति भी आहे। गॾु में वॾो सो पार्टी हॉल जंहिंमें 1000 माण्हू भी हिकु गॾु वेही पाइनि ऐं ॿिए फ्लोर ते फुली AC डाइनिंग हॉल जंहिंमें खाधे पीते जो प्रोग्राम कयो वञे सघे थो ऐं एतिरे वॾे प्रोग्रामनि लाइ अचण वारी गाॾियुनि लाइ वॾो सो पार्किंग जॻह भी हेठि आहे। ॿाहिरि ॾिसण ते समूरो मंदिर ऐं सिंधु भवन सिर्फ़ु हिकु मंदिर ऐं हॉल न बल्कि सिंधियुनि जो मान ऐं महिनत जो जज़्बो थो नज़र अचे। असांखे पतो पियो अॼु भी मंदिर पारां 40 ॿारनि जी पढ़ाई जो ख़र्च कयो वेंदो आहे ऐं आर्थिक कमज़ोर न्याणियुनि जी शादी में सिंधु भवन फ्री ॾियो वेंदो आहे। ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि विजयवाड़ा में टोटल 300 सिंधी घर आहिनि, पर तॾहिं भी झूलेलाल साईं जो एतिरो वॾो मंदिर क़ाबिले तारीफ़ आहे ऐं ॿिए आर्थिक मजबूत सिंधियुनि खां अदर कास्ट खां भी ॾाढो घटि अघु वठियो वेंदो आहे। हिन शहर में भले ई 300 सिंधी घर आहिनि या पोइ मां चयां जॾहिं 2003 में मंदिर ऐं भवन ठहियो तॾहिं 125 सिंधी घर हुआ, पर इन शहर जे सिंधियुनि समूरे सिंधियुनि लाइ हिकु मिसाल क़ाइमु कई आहे।